गोठ में बरसाती बोर जो पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबब वो मजबूर थी मड़ के पानी में गुजारण ते मजबूर थिया आहिनि। टिकराटे में गोठाणनि फोती नौजवान जो लाश पानी में गुजारे कब्रिस्तान पहुंचायो आहे। लाहौर में ट्रेन जे टक्कर में फोत थियल अमजद अली महतम जो मड़ पानी में गुजारे वियो आहे। लाहौर में ट्रेन के टक्कर में फोत थियल अमजद अली महतम जो मड़ पानी में गुजारे वियो आहे। टिकराटे में गोठाणनि फोती नौजवान जो लाश पानी में गुजारे कब्रिस्तान पहुंचायो आहे। लाहौर में ट्रेन के टक्कर में फोत थियल अमजद अली महतम जो मड़ पानी में गुजारे वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, टिकराटे में गोठाणनि फोती नौजवान जो लाश पानी में गुजारे कब्रिस्तान पहुंचायो आहे। तफसील मालूम कंदासीं। मजीद महर लाइन ते मौजूद आहे। मजीद ॿुधाइजो त नौजवान जो लाश पानी में गुजारे कब्रिस्तान पहुंचायो वियो आहे, छा तफसील आहिनि? मजीद छा तफसील आहिनि? नाज़रीन, असां कोशिश कयूं पर राब्तो करण जी, तव्हांखे आगाह कयूं। टिकराटे में गोठाणनि फोती नौजवान जो लाश पानी में गुजारे कब्रिस्तान पहुंचायो आहे। लाहौर में ट्रेन के टक्कर में फोत थियल अमजद अली महतम जो मड़ पानी में गुजारे वियो आहे। गोठाणनि दानो आहे त संदन जे गोठ में बरसाती बोर जो पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबब वो मजबूर थी मड़ पानी में गुजारण ते मजबूर थिया आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया, टिकराटे में गोठाणनि फोती नौजवान जो लाश पानी में गुजारे कब्रिस्तान पहुंचायो आहे। तफसील मालूम कंदासीं मजीद महर खां। मजीद छा तफसील आहिनि? पेश आयो लाहौर रेल के टक्कर में पहुंचो, जंहिंजो लाश गोठ पहुंचण बाद जेको यूसी मुबारकपुर हर पासे बरसात के महीनो गुजरण बावजूद भी अञा गोठन में पानी थियल आहे। फौती नौजवान जो लाश हुयो एम्बुलेंस का 2.5 किलोमीटर गोठ ॾांहुं जेको सफ़र पैदल सफ़र करे वो आदो वियो ऐं उन खां पोइ उतां उहो लाश घरां कब्रिस्तान ॾांहुं पिण वरी 2.5 किलोमीटर जेको पाणी जी गप मां गुज़ारियो। ऐं गोठाणनि इहे जेको शिकायत कई त असां जेका इन पाणी जी शिकायत आहे बार बार तालुका एडमिनिस्ट्रेट मुख्तियारकार ऐं एसी साहब खे कई आहे, पर उन्हनि को बि ॻाल्हाइण ते उन चयो त एतिरो पाणी असां नथा कढी सघूं ऐं गोठाणा इरिगेशन वारनि सां राब्तो। ठीकु आहे, मजीद महिरबानी तफ़सील ॼाणण लाइ।